हैदराबाद मां खे अपडेट कयूं। कचो शराब वापराईंदड़ वधीक 2 ॼणा फौत थी विया आहिनि। टंडोला यार ऐं टंडोजाम में फौतियुनि जो अंग वधी 29 थी वियो आहे। अवां खे आगाह कयूं। टंडोला यार वासी आदिल कुरैशी ऐं लेलो कोहली हैदराबाद में फौत थी विया आहिनि। आसिफ बलोच ऐं उज़ैर हालीपुटरो खे सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हैदराबाद मां खे अपडेट कयूं पिया। कचो शराब वापराईंदड़ वधीक 2 ॼणा फौत थी विया आहिनि। टंडोला यार ऐं टंडोजाम में फौतियुनि जो अंग वधी 29 थी वियो आहे। टंडोला यार वासी आदिल कुरैशी ऐं लेलो कोहली हैदराबाद सिविल अस्पताल में फौत थी विया आहिनि, जॾहिं त आसिफ बलोच ऐं उज़ैर हालीपुटरो खे सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। कचो शराब वापराईंदड़ वधीक 2 ॼणा फौत थी विया आहिनि। फौतियुनि जो अंग वधी 29 थी वियो आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां सीनियर रिपोर्टर इरफान बुगियो खां। इरफान, आगाह कजो। जी, हैदराबाद सिविल अस्पताल पहुतल मुबैना तौर कचो शराब वापराइण सबब वधीक 2 ॼणा फौत थी विया आहिनि, जिन मां हिक जो तालुक़ु टंडोला यार सां आहे, जंहिंजो नालो आदिल कुरैशी ॿुधायो वञे थो, जॾहिं त ॿियो ॼणो जंहिंजो तालुक़ु टंडोजाम सां आहे, जंहिंजो नालो लीलू कोहली ॿुधायो वञे थो। अॼु हैदराबाद में टंडोजाम सां आसिफ बलोच समेत टंडोला यार ऐं टंडोजाम जे 3 ॼणनि खे मुंतकिल कयो वियो हो, जंहिंमां आदिल कुरैशी ऐं लीलू कोहली फौत थी विया आहिनि ऐं ॿुधायो वञे पियो त फौतियुनि जे अंग में अञा इज़ाफ़ो अचण जो ख़दशो आहे। जी ठीकु आहे इरफान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।